अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये वंजरा है MWD न्यूज़ ते बेहतरीन वीडियो खणी आया आहियूं। ये वीडियो एक नौजवान जी है जेको पखियुनि समेत तमाम जानवरनि जूं ॿोलियूं ॼाणे थो ऐं उन्हनि खे सम्झे थो। वॉलीबॉल इंटरनेशनल रांदीगर सोनू खान मंगरियो जो ही फोटो। संदन नालो अफ़ज़ल मंगरियो आहे, जेको माल चारींदे ॿनिन जा कम कंदे पखियुनि समेत तमाम जानवरनि जूं ॿोलियूं सिखियो आहे। अचो सां पुछूं था त हीअ इन अमल कीअं कयो। अफ़ज़ल तव्हां इहो ॿुधाइजो त हिन खां पहिरियां हीउ त एज़ाज़ तव्हांखे ॿोलियुनि जो आहे, हिन खां पहिरियां छा तव्हांजे ख़ानदान में को अहिड़ो एज़ाज़ आहे जे नालो वॾो पैदा कयो हुजे? हा, मुंहिंजो ॾाॾो सोनू मंगरियो हो, जेको हींअर त हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे, पर उन वॉलीबॉल जो माना कारीगर हो, वॾो नाले वारो हो। दुनिया लेवल ते नालो वरितो? हा, दुनिया में पूरी में नालो हो हुनजो। ऐं उन सां गॾु आउं बि हलियुसि घुमियुसि ऐं मूंखे हीउ जेको हिन नतीजे ते पहुचायो वियो आहे उनजी वॾी माना महिनत हुई ऐं हुनर त मूंखे ख़ुदा ॾिनो आहे, पर हुननि जी महिनत वॾी हुई, माना मूंखे मथे करण जी कोशिशि जाम हुई। अच्छा, हीउ तव्हांखे शौक़ु कीअं पैदा थियो? हीअ बसि माल चारींदे चारींदे झंगनि में हलंदा हुआसीं, पोइ पखियुनि खे ॾिसंदा हुआसीं, पोइ उन्हनि जी ॿोली दिमाग़ में विहारीसीं, आहिस्ते आहिस्ते सिखी वियासीं। पखियुनि जी छा ॿोली तव्हां सम्झी सघो था? हा, सम्झंदा पियूं कुझु मिड़ई। अच्छा, त छा था चवनि कंहिंखे सॼी पाण में सॾु कनि था की? हा हा, घणी त कोन पर मिड़ई थोरी थोरी। पर इन हवाले सां तव्हां भला कंहिंखे सिखिया ॾिनी? असां सिखिया ॾिनी त घणनि खे आहे, पर हाणे सिखिया ॾुखी आहे। जेके चवंदा त उहो चए थो हीउ यार कमु असां खां कोन थींदो। अच्छा, कंहिंखे अहिड़ी दिलचस्पी हुजे जेकॾहिं चाहे तव्हां वटि सिखणु अचणु चाहे त छा तव्हां हुनखे सिखिया ॾींदो? भले ॾींदासीं। जी नाज़रीन, हाणे अचो त तव्हांखे अफ़ज़ल मंगरियो जो मुकमल तारुफ़ ॿुधायूं ऐं संदसि वातासन तारुफ़ ॿुधायूं ऐं हिन ॿोलियूं इहे कीअं सिखियूं, किथां सिखियूं, उन हवाले सां तव्हां ॿुधो। हाणे कहिड़ियूं ॿोलियूं ही ॼाणे थो, उहे ॿोलियूं अचो त पाण गॾिजी ॾिसूं। अफ़ज़ल मंगरियो पियो ॿुधायां, तव्हांखे आउं मुख़्तलिफ़ पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधाईंदुसि ऐं ॿनी ॿारे जो कमु कंदो आहियां ऐं माल चारींदो आहियां। पाण हर धंधे मां मिड़ई हुनुरु आहे पंहिंजो। जहिड़ो हाल आहे तव्हां सां हलंदासीं। पहिरीं तव्हांखे आउं शुरूआति में ॿुधाईंदुसि ताड़े जी ॿोली। बरसाति खे पुकारींदो आहे। हाणे तव्हांखे आउं कार कंछी जी ॿोली ॿुधाईंदुसि, जेका फजर जे टाइम ते उथंदी आहे ऐं ॿोलींदी आहे, प्यारी ॿोली कंदी आहे। हाणे तव्हांखे आउं कोयल जी ॿोली ॿुधाईंदुसि, जेका बावनि में ॿोली हाणे तव्हांखे आउं नंढड़े बकरी जे फर जी ॿोली ॿुधाईंदुसि। ये वरी बकरी फर जी मां आहे, फर खे सॾे थी। हाणे तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि ॻेरे जी ॿोली। हाणे आउं मोर जे बचनि जी ॿोली ॿुधाईंदुसि। हाणे वॾे मोर जी ॿोली ॿुधाईंदुसि। जेॾी महिल मोर खे ख़तरो थींदो आहे या छेॼ थींदो आहे या बरसाति जी ख़ुशी हूंदी आहे, ॿोली ॿोली
तव्हांखे आऊं नंढड़े कुकुड़ जे बच्चे जी ॿोली ॿुधाईंदुसि। हाणे ॿ टे बच्चा गॾिबा पाण में। हिन महिल बच्चो भाउ जे कोड़े में वेंदो आहे, पोइ कीअं कंदो आहे, हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे तव्हांखे आऊं तितर जे नंढड़े बच्चे जी ॿोली ॿुधाईंदुसि, उन खां पोइ वॾनि जी। हाणे परे जा ॿोली ॿुधाईंदुसि, ॿोली ते वरी परे वारा। हाणे वरी थोरा वेझे वारा। हाणे पाण में वेड़। आसे पासे जा गॾिया आहिनि पाण में। हाणे तव्हांखे आऊं साईं धाड़ेलनि जो मुक़ाबिलो कईंदुसि। ॾिठो त कोन्हे पर मिड़ी पंहिंजे दिमाग़ सां, कॾहिं ॾिठो कोन्हे पर पंहिंजे दिमाग़ सां मिड़ी फिल्मूं विल्मूं ॾिसी अहिड़े हिसाब सां। मेहरबानी।